कंदकोट में इलेक्शन कमीशन ज़िले कशमोर पारां वोट जी अहमियत जे हवाले सां आगाही मुहिम रैली कढी वई, जंहिंजी क़यादत ज़िले इलेक्शन कमीशन ऑफिसर आगा तौफ़ीक अहमद, दीदार अहमद चन्ना, मोहम्मद अकरम कंबो, अहमद बख्श चन्ना, डॉक्टर विवेक कुमार जी अॻवाणीअ में लाइब्रेरी चौक खां प्रेस क्लब ताईं कढी वई। उन मौक़े ते इलेक्शन कमीशन जे ऑफिसरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वोट जी आगाहीअ लाइ कशमोर में 42, कंदकोट में 26 ऐं तंगवाणी तालुके में 29 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिते वोटर हज़रात वञी करे आगाही वठी सघनि था। रिपोर्ट नज़ीर मीराणी, कंदकोट।